सिंधीअ में तनक़ीद हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिं ते ज़ाहिर आहे त अंग्रेज़नि जे दौर खां वठी मुसलसल पंहिंजो तवजो ॾिनो वियो आहे ऐं सिंधी जे ॿियनि केतिरनि सिंधियुनि वांगुरु तनक़ीद अंग्रेज़ दौर खां पोइ असां बाक़ाइदा शुरू थी इब्तिदाई तरह घणो करे शाह लतीफ़ जे शेर जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेको नक़ादनि आलिमनि गुफ़्तगू जो आगाज़ कयो ऐं ज़ाहिर जो बुनियादी जेको कमु ऐं मक़सदु हो उहो हुयो त कंहिं तरह सां शाह लतीफ़ जी शाइरी जी तफ़हीम कजे ऐं उनखे जेको हमअसर दौर जो पढ़ंदड़ आहे छाकाणि त लतीफ़ जे दौर ऐं मौजूदा दौर जे विच में हिकिड़ो 200-250 सालनि जो जेको फ़र्क़ु हुयो ॿोलीअ जो ऐं लुग़त जो उनखे ज़रूरत हुई त हमअसर दौर जे माण्हुनि खे उन ॿोलीअ बाबति उन लुग़त बाबति उन असलोब बाबति उन दौर जे तमसीलुनि बाबति उन्हनि जी शनासाई कराइजे ऐं उन्हनि खे आगाही ॾिजे त ईअं लतीफ़ शनासी हिकिड़ो बुनियादु बणी तुले लेखे इन सब्जेक्ट जो ऐं शोबे जो पर इन खां बि पहिरीं जेको बुनियादी किताबु हुयो उहो मीज़ानुल शेर फाज़िले जो काम थिए थो त इन जो असुलु कमु कंहिं तरह सां अदब जी तफ़हीम ऐं अदब जो तक़ाबुल ऐं अदब जी जेका शनासाई हुई उहो हुयो ऐं मुंहिंजो किताबु जेको शाइरी सां दुश्मनी आहे जंहिंजो तारीफ़ या जंहिं बाबति गुफ़्तगू लाइ मां हिते हाज़िर थियो आहियां तव्हांजे आॾो उनजो पहिरियों छापो 2005 ईस्वी में आयो हिन किताब में बुनियादी तौर ते शाइरनि ऐं मुख़्तलिफ़ शेरी मजमूअनि बाबति मुंहिंजो जेको अभ्यास आहे या मुंहिंजो जेको नुक़्ते नज़र आहे या जेका मुंहिंजी जेको तजियो आहे उहो हिन किताब में शामिलु आहे ऐं उन जे अंदरि मूं कोशिशि कई आहे त घणे क़दुरु हमअसर दौर जो जेको अदब आहे हमअसर दौर जी जेका शाइरी आहे हमअसर दौर जा जेके अदबी लाड़ा आहिनि या अदबी रवैया आहिनि या जेके मुख़्तलिफ़ शाइरनि अचीवमेंट्स कयूं आहिनि तजुर्बा कया आहिनि शाइरी जे अंदरि उन्हनि खे गुफ़्तगू हेठि आणियां उन्हनि जो जाइज़ो पेश करियां ऐं उन बाबति पढ़ंदड़नि सां पंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे उहो शेयर करियां शाइरी सां दुश्मनी में मूं कोशिशि कई आहे त पंहिंजे दौर जे अदबी लाड़नि ऐं रवैयनि खे बहसियत आणे मां पढ़ंदड़नि जी कंहिं तरह सां ज़हन साज़ी कयां त हू जॾहिं कंहिं शेर खे पढ़नि था ऐं जॾहिं कंहिं शेर जो खे सम्झण जी कोशिशि कनि था या उनखे माणण जी कोशिशि कनि था त हू आख़िर कहिड़ी रीत उनजे ख़ूबियुनि ऐं उनजे कोताहियुनि खां वाक़ुफ़ु थी सघनि छाकाणि त जेका तनक़ीद आहे मुंहिंजे नुक़्ते नज़र आहे त उहा बुनियादी तौर ते अदीब जी न ऐं पढ़ंदड़ जी तरबियत कंदी आहे पढ़ंदड़ जी सिख्या कंदी आहे ऐं पढ़ंदड़ जे खे हिकिड़ो सलीक़ो या हिकिड़ी जेका परख जा मयार जेके आहिनि उहे सेखारींदी आहे त हू शेर खे कहिड़ी गहराईअ सां कहिड़ी रीत वुसअत सां ऐं जुज़ियात में वञी हू उनखे ॼाणे ऐं माणे सघे छाकाणि त लेखक त हिकिड़ी शइ लिखी ऐं उहा शेयर करे छॾी ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाए छॾी पर उन खां पोइ पढ़ंदड़ ऐं तख़लीक़ जो पाण में हिकिड़ो तालुक़ु जेको आहे उहो डेवलप थी वेंदो आहे उनजो हिकिड़ो नओं रिश्तो पाण में क़ाइमु थी वेंदो आहे ऐं जेको नक़ाद हूंदो आहे उहो उनजो इन ॿिन्ही जे विच में हिकिड़ो बुनियादी ऐं हिकिड़ो अहम रोल थींदो आहे छाकाणि त तख़लीक़ जो मज़ो वठणु अलॻि ॻाल्हि आहे तख़लीक़ खे जे हुस्न खे ऐं उनजी जमालियात खे ॼाणे उन मां महज़ूज़ थियणु अलॻि ॻाल्हि आहे पर उन बाबति मुकमल जेका आगाही ऐं शनासाई आहे उहा हर पढ़ंदड़ जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे उहो कमु बुनियादी तौर ते नक़ाद अदा करे रहियो हूंदो आहे ऐं हुनखे ॿुधाए रहियो हूंदो आहे त जॾहिं का तख़लीक़ पढ़िजे त कहिड़ियूं कसवटूं कहिड़ा मान ऐं मापा कहिड़ा मयार ऐं कहिड़ो तरीक़ेकार अख़्तियार करे हू उन तख़लीक़ जे हुस्न ऐं मयार ॿिन्ही जे बारे में का राय क़ाइमु करे सघे थो ऐं हू कहिड़ी रीत उन बाबति को पंहिंजो नुक़्ते नज़र आहे उहो डेवलप करे ऐं मां सम्झां थो त जेको अदब जो पढ़ंदड़ आहे उहो हूअं त ॾाढो हसीन ऐं हिकिड़ी डिफरेंट हिकिड़ी थिए थी हिकिड़ो नसुल थिए थो माण्हुनि जो पर अलाए छो उहो क्रिकेट जे ॾिसंदड़नि खां उनजो किन मामलनि में उनजो मयार घटि हुजे थो या हुन खां वधीक कोताहियूं थियनि थियूं मिसाल तौरु हू लफ़्ज़नि जे जादूअ जगलरीअ ऐं लेखक जे डिक्शन ऐं कॾहिं कॾहिं हुनजे अंदाज़े बयान में एतिरो महव ऐं मगन थी थो वञे जो उनजे ॿिनि पासनि ते तवजो न आहे वेंदो तव्हां ॾिसंदो जॾहिं क्रिकेट हली रही हूंदी आहे त
केतिरो बि कंहिं ॾिसंदड़ जो को खिलाड़ी या रांदीगर जेको आहे पसंदीदा हुजे, पर जेकॾहिं हू ग़लति परफॉर्म कंदो आहे, जेकॾहिं हू ग़लति शाट हणंदो आहे, या जेकॾहिं हुन खां कैच मिस थी वेंदो आहे, त हू ओतिरो ई सदमे जो इज़हार कंदो आहे ऐं ओतिरो ई रिएक्शन जो इज़हार कंदो आहे ऐं ऑन दी स्पॉट कंदो आहे। पर जेको पढ़ंदड़ आहे उहो जॾहिं पंहिंजे कंहिं पसंदि जे लेखक जो किताबु पढ़ी रहियो हूंदो आहे, ऐं जेकॾहिं हुनजो लेखक किथे पंहिंजो वेल परफॉर्म न आहे कंदो, किथे किथे कमज़ोर परफॉर्म कंदो आहे, किथे हू तजुर्बे मुशाहिदे जी ग़लती कंदो आहे, किथे हुनजो डिक्शन जेको आहे उहो पंहिंजे असुल हुन तां रस्ते तां हटी वेंदो आहे, किथे हू लफ़्ज़ जो हिकिड़ो मयारी इस्तेमालु न आहे करे सघंदो, किथे हू पेशकेश में जेका ख़ूबसूरती आहे उनजो ख़्यालु न आहे कंदो, त हू उन ते अहिड़ो रिएक्शन आहे कंदो जेको रांदि जो ॾिसंदड़ कंदो आहे। हू हुनखे नज़रअंदाज़ कंदो आहे, उन तां गुज़री वेंदो आहे, चवंदो आहे ठीकु आहे, पर असुल में हिते हुन ॾाढो ज़बरदस्त लिखियो आहे। त मां सम्झां थो जेको नक़ाद आहे हुनजी इहा तरबियत कंदो आहे त जिते राइटर वेल परफॉर्म नथो करे हू उते बि पंहिंजो मौक़ुफ़ या नुक़्ते नज़र जेको आहे हुनजो इज़हार करे, ऐं जेकॾहिं किथे राइटर वेल परफॉर्म थो करे त हुनखे इहा बि ख़बर हुजणु खपे त आख़िर कहिड़नि बुनियादनि ऐं कहिड़नि कसवटनि ते हू इहा राय क़ाइमु करे रहियो आहे। तनक़ीद बुनियादी तौर ते तफ़हीम जो कमु करे थी या अदब जी शनासाई जो कमु करे थी, पर मुंहिंजो पंहिंजो नुक़्ते नज़र आहे त उहा तख़लीक़ जी हिकिड़ी बेरहम दोस्त आहे, उहा तख़लीक़ जी हिकिड़ी हुजाइती दोस्त आहे, उहा तख़लीक़ सां केतिरनि मामलनि में इख़्तिलाफ़ रखे सघण जो जी हिकिड़ी सघ रखे थी, ऐं उनखे उहा ॻाल्हि मुंहं ते चई सघण जी हुन में ज़रूरत आहे त जेको तुंहिंजो ही आहे पासो उहो कमज़ोर आहे, छाकाणि इहो हिकिड़ो दोस्त बि करे सघे थो। इहो तव्हांजो जेको मुखालिफ़ आहे या को विचथरो माण्हू आहे, जीअं पढ़ंदड़ हिकिड़ो विचथरो माण्हू थींदो आहे या अभ्यासी बि हिकिड़ो विचथरो माण्हू थींदो आहे, मां सम्झंदो महाग नवीस बि हिकिड़ो विचथरो माण्हू हूंदो आहे, बल्कि सिंधी में तनक़ीद जी जेका हिन वक़्त ताईं खणी तबाही कई आहे मुंहिंजे ख़्याल में महाग नवीसनि कई आहे। उन्हनि शाइरनि खे ऐं लेखकनि खे ऐं नावेल निगारनि खे एतिरो ख़राबु कयो आहे उन्हनि जी बेजा ऐं ग़लति तारीफ़ करे, जो हू सम्झनि था त हीअ सभु सिज चंड हुननि ते लहनि घुरनि था ऐं हुननि खे हुन कोताहियुनि जी ख़बर नथी पए। पर जेको नक़ाद आहे उहो नक़ाद हिकिड़ी सभा जी या हिकिड़ी ॿाझारी दिलि रखंदड़ हिकिड़ी माउ आहे, पर बुनियादी तौर ते उहो डॉक्टर आहे ऐं हुनखे हिकिड़ी मुकमल रिपोर्ट ॾियणी आहे त हुन में कहिड़ियूं बीमारियूं, हुन में कहिड़ियूं कोताहियूं, हुन में कहिड़ा मसइला ऐं हुन में कहिड़ियूं शयुनि में खोटूं आहिनि। जेकॾहिं हू इहो नथो ॿुधाए त पोइ आम अभ्यासीअ में ऐं आम पढ़ंदड़ में ऐं हिकिड़े नक़ाद जे विच में फ़र्क़ु करणु ॾुखियो थींदो। तंहिं करे हिकिड़ो एलिमेंट बेरहमीअ जो लाज़िमन नक़ाद खे पाण सां गॾु खणी हलिणो आहे, ऐं मुंहिंजो जुमिलो आहे त तनक़ीद बुनियादी तौर ते अदब जी या तख़लीक़ जी DNA टेस्ट आहे, ऐं हुनजो हिन सां वास्तो ई कोन्हे को त ख़ुदि उन तख़लीक़ जो मौक़ुफ़ कहिड़ो आहे ऐं तख़लीक़ार जो मौक़ुफ़ कहिड़ो, हुनखे रूट्स ॿुधाईंदा आहिनि। DNA ॿुधाए छॾींदी आहे त बेसिकली हिन ख़्याल जा आबा ॾाॾा कहिड़ा आहिनि, हिन फार्म जा आबा ॾाॾा कहिड़ा आहिनि, हिन घारेटे जा आबा ॾाॾा कहिड़ा आहिनि, ऐं हिन तजुर्बे ऐं मुशाहिदे हिन में इस्तेमालु थियल लफ़्ज़, हिन में इस्तेमालु थियल तरकीबुनि ऐं तफ़सीलुनि जो ओरिजिन छा आहे, ऐं उते पहिरीं उन्हनि परफॉर्म कीअं कयो ऐं हिते अची हुननि कहिड़ी सूरत में इज़हार कयो आहे पंहिंजो। त मां सम्झां थो तख़लीक़ जेका आहे तख़लीक़ जी तफ़हीम बाबति जेको बेरहम रवैयो आहे उहो तव्हांखे शाइरी सां दुश्मनी में नज़र ईंदो। शाइरी सां दुश्मनी हूअं तव्हां जेकॾहिं असुल में ॾिसंदो त शाइरी सां दोस्ती आहे, शाइरी जे बारे में हिकिड़े मुकमल प्यार जो इज़हार आहे ऐं उनजी जेका हुस्न आहे उनखे माण्हू जे लाइ मदद कंदड़ हिकिड़ो किताबु आहे। पर उन में इन करे तव्हांखे मुख़्तलिफ़ हंधनि ते हिकिड़ो बेरहम एलिमेंट मिलंदो, छाकाणि त उहा जेकॾहिं रियाव ऐं रख रखाव करे हा त पोइ शायदि उनजो एतिरो नोटिस न वरितो वञे ऐं शायदि उहा शेर जी परख में असां जेको एतिरी घणी का इहा किताबु मदद बि न करे सघे। त मां जॾहिं शाइरी सां दुश्मनी आयो 2005 में, त उनखां पहिरीं वेझर में तनक़ीद ते ॾाढा सुठा हिकिड़ा मयारी किताब आया हुआ, बल्कि 2001 खां वठी 2005 ताईं 4-5 ॾाढा हिकिड़ा ज़बरदस्त किताब तनक़ीद जे बारे में असांखे मिलनि था। 2000 में मुंहिंजे पसंदि जे नक़ाद राइटर हरीश वासवाणी जो किताबु ॿुड़ी ऐं 3 ॿुड़ियूं जेको आहे उहो शाया थियो, ऐं 2001 में कंडनि जी सुगंध जे नाले सां ॾाढो हिकु ज़बरदस्त किताबु अनंत खेमाणी जो आयो। उनखां पोइ हिक में किताबु जेको आहे कविता खां कविता ताईं जेको मुकमल शाइरी जी तनक़ीद ते मुश्तमिल आहे, ॾाढो हिकिड़ो वसीम किताबु आहे, उहो शाया थियो। उनखां पोइ 2005 में सातिया सर्जण जे नाले सां किताबु साम्हूं आयो। पर 2001 में असांखे वरी गदियल तनक़ीद जे नाले सां हिकिड़ो ज़बरदस्त किताबु मिले थो लाल पुष्प जो, जंहिंमें ख़ासि अयाज़ जे जेको किताबु आहे
पंहिंजो काको करे कापड़ी उन में ॾाढो हिकिड़ो मयारी अभ्यास मौजूदु आहे। ॾाढी ज़बरदस्त तनक़ीद कई आहे। त मां सम्झां थो की इन्हनि किताबनि जे विच में, अच्छा 2005 में सिंध में मुंहिंजे दोस्त मुश्ताक भरूड़ीअ जो किताबु मुंहिंजे किताब खां 3-4 महीना बाद में उहो शाया थियो, लफ़्ज़ आहिनि खिलूं आहे। त इन्हनि किताबनि जे विच में शाइरी सां दुश्मनी पंहिंजो जेको तारीफ़ ठाहियो, जेका शनाख़्त ठाही ऐं जेका उनजी अपीयरेंस हुई, उनखे काफ़ी एप्रिशिएट कयो वियो ऐं उन बाबति ॾाढा सुठा हिकिड़ा राया ऐं रद अमल साम्हूं आयो, जेतोणीकि उन सभिनी किताबनि खां किन ॻाल्हियुनि में ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे लहजे या अंदाज़े बयान में काफ़ी हिकिड़ो डिफरेंट किताबु हो। मज़े जी ॻाल्हि त 2005 में जॾहिं शाइरी सां दुश्मनी शाया थियो त उन साॻे ॾींहं ते असां इंडिया वञी रहिया हुआसीं ऐं हिकिड़ो पहिरियों भेरो सिंध जे अदीबनि जो हिकिड़ो वॾो वफ़द जंहिंमें 35-40 माण्हू हुआ, उहे सभु इंडिया जे हिकिड़े सकाफ़ती ऐं हिकिड़े इल्मी दौरे ते वञी रहिया ऐं मूंखे हीअ किताबु मोहन मदोश 4:30 धारे कोच में मां वेठो हुउसि, उते हुनजो 50 कापियूं ॾेई वियो ऐं इन चकर में जॾहिं मां वञी रहियो हुउसि लाहौर, जितां ॿिए ॾींहुं मुंहिंजी ट्रेन हुई ऐं शाम जो 7 वॻे मुंहिंजी फ्लाइट हुई कराची खां लाहौर लाइ, मां जेसि ताईं कराची पहुतुसि त मुंहिंजी फ्लाइट निकिरी वई। उन बाद मूंखे वरी फैसलाबाद जी फ्लाइट वठी ऐं वञिणो पियो लाहौर। ॿिए ॾींहुं सुबुह जो असां उतां ट्रेन में वियासीं पंहिंजो दिल्ली। पहिरें ॾींहं ते दिल्ली में जेको सेशन हुयो कॉन्फ्रेंस जो, उन में सभिनी खे चयो वियो त तव्हां पंहिंजनि किताबनि जे लाइ मुहूर्तकार जो नालो सजेस्ट कयो। शाइरी सां दुश्मनी जो जेको हुयो पहिरियों छापो, उनजो मुहूर्त दादा हरी मोटवाणी जेको पूंज जो एडिटर हो ऐं सिंधियत ऐं सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो वॾो मोहसिन हो ऐं सालनि जा साल हुन इंडिया मां पूंज जे नाले सां हिकु शानदार अदबी मक़सदु कढियो जेको अञा बि जारी आहे। त उन जे हथां हिन किताब जो मुहूर्त थियो ऐं उन सेशन में रीटा शाहणी जे किताब जो मुहूर्त थियो जेको अयाज़ गुल जे हथां थियो ऐं उन में असांजा हमअसर नायब प्यारे शाइर श्रीकांत सदफ़ जे किताब जो मुहूर्त थियो, जेको हुन चयो त मां पाण कंदुसि ऐं हुन पंहिंजे हथनि सां किताब जो मुहूर्त कयो। किताब जे मुहूर्तनि खां पोइ जेके हितां मां कापियूं खणी वियुसि किताब जूं तक़रीबन 50 हुयूं, उहे हुन सेशन में, छाकाणि त सभु हिंद जा जेके नामवर अदीब, नक़ाद, लेखक, शाइर सभु उन सेशन में मौजूदु हुया ऐं मूंखे नथो लॻे त को मतिलबु मुरलीधर जेटले खां वठी, अर्जुन हासिद खां वठी ऐं हीरे शेवकाणी खां वठी, अनंत खेमानी खां वठी सभु जेके हिकिड़ा जाइंट हुया उहे सभु हुते मौजूदु हुआ ऐं उहे कापियूं मूं हुननि में डिस्ट्रीब्यूट करे छॾियूं। मां हैरान थियुसि जॾहिं 3 ॾींहंनि खां पोइ असांजो जयपुर में हिकिड़ी ॿी कॉन्फ्रेंस में पंहिंजो सभु राइटर ॿीहर गॾु थिया त जेकॾहिं 50 राइटर्स खे कापियूं ॾिनियूं हुयूं त घटि में घटि 30 माण्हू उहो किताबु सॼो पढ़ी आया ऐं न रुॻो पढ़ी आया पर उन्हनि किताब जे बारे में मूंखे पंहिंजो ज़बरदस्त रिस्पॉन्स ॾिनो, उन ते डिबेट कई, सवाल कया, पंहिंजी राय जो इज़हार कयो ऐं जॾहिं मां उतां वापसि आयुसि त उन्हनि मां केतिरनि ई माण्हुनि अर्जुन हासिद खां वठी ऐं मुरलीधर जेटले साहिब जहिड़े तमामु वॾे आलिम ऐं हिन दौर जे मां सम्झां थो हिकिड़े लीजेंड, हिकिड़े सिंधी ॿोली जे मोहसिन मूंखे ख़त लिखी पंहिंजी राय जो इज़हार कयो ऐं हुननि मां किन ख़तनि जा चूंड टुकड़ा मूं शाइरी सां दुश्मनी जे हिन ॿिए भाङे में उहे शामिलु कया आहिनि। शाइरी सां दुश्मनी जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे मुंहिंजी नज़र में हिकु तनक़ीद जी किताब जे तौर ते, उहा इहा आहे त हुन टेबूज़ खे टोड़ियो। हुन जेको रिवायती ठहियल ठुकियल हिकिड़ा तस्वर हुया ऐं उहे रुॻो असां वटि न हुया, मां सम्झां थो हर दौर में हर ॿोलीअ में हिकिड़ा पढ़ंदड़ जे ज़हन खे हिकिड़ा लोढ़ा आयल हूंदा आहिनि, उन दौर जे मक़बूल इस्तारनि जा, उन दौर जे मक़बूल अदबी कसवटनि जा, उन दौर जे पसंदीदा अदबी लाड़नि जा, उन दौर जे देव कामत ऐं वॾियुनि ऐं नामवर ऐं कंहिं हद ताईं ख़ौफ़नाक शख़्सियतुनि जा, ऐं हू उन्हनि लोड़नि जे अंदरि साहु खणी रहियो हूंदो आहे। मतिलबु हिकिड़ो हर ज़हन हिकिड़े बाग़ीचे वांगुरु उन हिकिड़ो जेको लोड़ो आहे ऐं उहा जेका हिकिड़ी खारदार तार हुनजे चोखे फिरियल हूंदी आहे, हू उन्हनि में हथ विझण खां लहराईंदो आहे ऐं उन्हनि में ई पाण खे महफ़ूज़ सम्झंदो आहे। त शाइरी सां दुश्मनी उन्हनि लोड़नि खे हटायो ऐं उनखे टोड़ियो ऐं उन मां केतिरियूं तारूं जेके तव्हांखे टुटल नज़र ईंदियूं। ताज बलोच जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो नालो हुयो उन ज़माने में ऐं उहो सोजरे जो हिकिड़ो मशहूरु सालो कढंदो हो, पर उन ज़माने में उनजे शाइरी जे बारे में, उनजे किताब जे बारे में हिकिड़ी खुलियल गुफ़्तगू कई वई ऐं उनजे शेर जे फ़नी कोताहियुनि ते ॻाल्हायो वियो। ऐं तव्हां हैरान थींदो जॾहिं असां इंडिया वियासीं पिए ऐं अटारी स्टेशन ते जॾहिं मां इहो किताबु पंहिंजे प्यारे दोस्त अयाज़ गुल सां शेयर कयो त हुन ताज बलोच वारो मज़मून ॾिसी हुन चयो त
तूं त हीउ किताबु जेको खणी हली ईंदो इहो त दिल्ली में वॾो दंगो कराईंदो, ऐं हुनजो मतिलबु इहो त उते ताज बलोच वॾो रिएक्शन कंदो। पर न रुॻो उते रिएक्शन न थियो, पर हिन किताब जे सभ खां मक़बूल मज़मून उहो ई शुमारु थियो। त हिन किताब जे अंदरि शाइरी जी परख जंहिं तरीक़े सां कई वई आहे उन में को बि रिवायती रख रखाव मौजूदु न आहे, उन में को बि रिवायती हिकिड़ो तालुक़दारी जो एहतियात कयल न आहे। ऐं जेका बि जेन्युअन ॻाल्हि आहे, जेका बि मूं सही ॻाल्हि सम्झी आहे, जेका बि ॻाल्हि मुंहिंजे अकुल ऐं फहम में वेठी आहे, ऐं मां अदब जा जेके मुरबिज जेके मयार हुया उन्हनि या जेके पैमाना हुआ उन्हनि जे बुनियाद ते उन्हनि खे जीअं ॾिठो, मूं ईअं उनजो खुली हिकिड़ो राय जो इज़हार कयो। ऐं मूंखे ख़ुशी थी त उन खां पोइ केतिरा ई किताब ऐं केतिरा ई नक़ाद ख़ासि तौर ते यंगस्टर्स अहिड़ा आहिनि जिन इन रवे खे न रुॻो पसंदि कयो पर उनखे फॉलो कयो, ऐं केतिरा ई मज़मून उन बाद इन तर्ज़ ऐं अदा में लिखिया विया जंहिं अंदाज़ में शाइरी सां दुश्मनी में मौजूदु आहे। त मां सम्झां थो इहो ईअं न हो त को पहिरियों भेरो शाइरी सां दुश्मनी में इहा ॻाल्हि हुई, पर इन खां पहिरीं बि केतिरा किताब अहिड़ा आहिनि मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दुर ऐं रुझानात, पैगाम लतीफ़ ऐं अंधा हूंदा वेज, संधी ज़ात ऐं जन, ऐं अहिड़ा ॿिया खोड़ किताब आहिनि जिन में टेबूज़ खे जोड़ियो वियो, चैलेंज कयो वियो, उन्हनि जी खोलो खेल कई वई, उनजो ऑपरेशन कयो वियो, उन्हनि जे बारे में खुली राय जो इज़हार कयो वियो त शाइरी सां दुश्मनी बे उन रिवायत खे फॉलो कयो ऐं उन बाबति पंहिंजी हिकिड़ी ओपन नेस जेका आहे उनखे अख़्तियार कयो ऐं टेबूज़ खे टोड़ियो। त मां सम्झां थो जेसीं ताईं तनक़ीद अॻु में ठहियल तसवुरनि जे महल में हथु नथी विझे, अॻु में ठहियल क़दुरनि जे में हथु नथी विझे, अॻु में राय जे मुक़दस जेके आहिनि टर्मिनोलॉजी उनखे चैलेंज नथी करे, उनखे ललकारे नथी, ऐं शयुनि बाबति हिकिड़ो रीतुनि रस्मुनि वारो ठहियल हिकिड़ो वहम ते ॿधल हिकिड़ो जेको आहे ख़्यालु, उनखे चैलेंज नथी करे तेसिताईं तनक़ीद नथी थी सघे। उहा उनखे असीं ॿियो को बि नालो ॾेई सघूं था, अभ्यास चई सघूं था, या तासुर चई सघूं था, या हिकु लेखक जी ॿिए लेखक सां हिकिड़ो प्यारु चई सघूं था, ऐं मुंहिंजे ख़्याल में हुनखे माग बि चई सघूं था, छाकाणि त अक्सर माग हिन रवे जो शिकार आहिनि, पर उनखे तनक़ीद नथा चई सघूं। तनक़ीद जो मतिलबु इहो आहे त उहा शइ खे अहिड़ी रीति परखे जो हुनजो एक्सरे साम्हूं अची वञे, उनजा ऐब तोड़े ख़ूबियूं ॿिन्ही जी ख़बर पए, ऐं हुनजे सलाहियत तोड़े हुनजे कमज़ोरनि बाबति पढ़ंदड़ जी ज़हन साज़ी थिए। शाइरी सां दुश्मनी जो हिकिड़ो अहम पहलू मुंहिंजी नज़र में इहो आहे त हिन में शाइरनि जे या लेखकनि जे शकिल, उन्हनि जे रंग, उन्हनि जे अक़ीदे, उन्हनि जे लिबास, उन्हनि जे अपीयरेंस या उनजी ज़ाती ज़िंदगीअ मां कंहिं बि पहलू खे टच न आहे कयो वियो, ऐं उन्हनि जी शख़्सियत खां वठी उन्हनि जे ज़िंदगीअ जो जेको आहे हिकिड़ो ओवरऑल जेका परफॉर्मेंस आहे उनखे बहसियत न आहे आंदो वियो। हिन में निज अदब या उन्हनि जे शेर या उन्हनि जे तख़लीक़ जो मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। मिसाल शेर जो फ़न छा आहे ऐं उन में परफॉर्म कीअं कयो आहे, मिसाल हू जेके सबतूं इस्तेमालु थो करे, तरकीबूं, तशबीहूं, इस्तारा, उन्हनि में मुशाहिदे जूं कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि या किथे उनजा मुशाहिदा भरपूर ऐं पावरफुल आहिनि। अहिड़ी रीति उन जेके तजुर्बा कया आहिनि शेर जे मुख़्तलिफ़ सिंफ़ुनि जे अंदरि या गार्डेटनि जे अंदरि, उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि, या हुन जेका नओं असलूब या का नई टर्मिनोलॉजी उन पैदा कई आहे या तख़लीक़ कई आहे त उहा कहिड़े क़िस्म जी आहे, ऐं साॻिए रीति हुनजो जेको फ़िक्र आहे या हुनजो जेको नुक़्ते नज़र आहे शेर जे अंदरि उहो कहिड़े क़िस्म जो आहे ऐं हुनजो रूट्स छा आहिनि। त थुल्हे लेखे ही निज हिकिड़ो अदबी तख़लीक़ ते तनक़ीद जो किताबु आहे, ऐं जेको ज़ातियात वारो पहलू रहियो आहे अदबी तनक़ीद जे अंदरि, ऐं शाइरी खां वधीक शाइर जी शख़्सियत ऐं उनजी वाबस्तगी ऐं उनजी जेका ज़ाती किरदारु आहे उनखे जीअं बहस आंदो वियो पियो वियो आहे, उनखां सख़्तु परहेज़ बि कयो वियो आहे, एहतियात बि कयो वियो आहे, ऐं उनखे बिल्कुलु पासीरो रखियो वियो आहे त जीअं पढ़ंदड़ ऐं पंहिंजो जेको तख़लीक़ जे विच में तालुक़ु आहे उहो निज अदबी क़ाइमु थिए, ज़ाती क़ाइमु न थिए। ऐं मां सम्झां थो इन रवैये जो मां क़ाइल बि आहियां ज़ाती ज़िंदगीअ में, ऐं तनक़ीद में बि इन रवैये खे हथी वठाइण जो क़ाइल आहियां, ऐं इनखे बहितर सम्झां थो, छाकाणि त इन सां ई असां अदब जी तफ़हीम खे मुमकिन बणाए सघूं था। न त पोइ अदब ऐं ख़ासि तौर ते अदबी तनक़ीद ज़ातियात ते ॿधल हिकिड़ी शइ थी रहिजी वेंदी जंहिंखां बचाइण जी ज़रूरत आहे।